शिकारपुर म्यूनिसिपल चेयरमैन अकील अब्बास उमरो शहर के कोरोना वायरस का महफूज रखने लाइ सुबह का रात देर ताईं सफाई सुथराई और स्प्रे जो कम तेजी से कराइण लगो। शिकारपुर शहर के साफ शफाफ रखने लाइ कोरोना वायरस का महफूज रखने लाइ म्यूनिसिपल चेयरमैन अकील अब्बास उमरो पंहिंजी कोशिशूं तेज करे सॼे शहर की सफाई सुथराई और स्प्रे कराई। चेयरमैन अकील अब्बास उमरो ॿुधाए तो सॼे शहर के साफ सुथरो रखण असांजो फर्ज़ है। असांजी टीम सॼे शहर में सफाई कराए पई। हुन चयो त सॼे शहर में स्प्रे तोड़े सफाई सुथराई रोज़ करण पिया। हुनजो वधीक चवणु हो त कोरोना वायरस ख़तरनाक वबा आहे। असां पंहिंजी जान जी परवाह पे नायूं कंदा सॼो ॾींहुं शहरवासियुनि जी ख़िदमत कंदा पिया अचूं। होॾां शहरनि जो चवणु आहे त असांखे अकील अब्बास उमरो जहिड़ो बहितरीनु सुठो चेयरमैन पहिरियों दफ़ो मिलियो आहे। पहिरियां बि म्यूनिसिपल चेयरमैन आया पर कंहिं बि अकील अब्बास उमरो जहिड़ी जाखोड़ न कई हुई। अकील अब्बास ॾींहुं राति हिकु करे सॼे शहर जी सफ़ाई सुथराई कराए पियो। खेसि अहिड़े अमल ते असीं जस ॾियूं था। रिपोर्ट अदील अहमद, सिटी न्यूज़, शिकारपुर।